अॼु पाण उछल मज़मून जो हिकु अजीब लुत्फ़ मज़मून जेको पाण टियों ॾींहुं अधु करे चुका हुआसीं ऐं उन जो बाक़ी जेको सेकेंड पार्ट आहे उहो अॼु कंदासीं। त इन में ॿुधायो वई त हिकु अजीब लुत्फ़ कहिड़ो आहे। उन में अलॻि अलॻि लुत्फ़ ॿुधाया वई त अजीब लुत्फ़ असांजी ज़िंदगीअ में कहिड़ा कहिड़ा आहिनि। उन्हनि मां निंड हिकु हुओ जेको पाण उन ॾींहुं कयोसीं। त इन में ॿुधायो वई त निंड जहिड़ो मज़ो, निंड जहिड़ो लुत्फ़ इंसान जी हयातीअ में ॿियो थियणो कोन्हे को। अजब त इहो आहे त इन ई नेमत लाइ का बि असांखे टैक्स ॾियणी कान थी पवे। चङा ऐं भला माण्हू जेके आहिनि उन्हनि खे त निंड जल्दी अची वञे थी, पर जिन जे मथां जवाबदारियूं आहिनि, जिन खे तमामु आईंदे जा ओन आहिनि, उन्हनि ते शल निंड पंहिंजी दया करे। अॻिते इन में ॿुधाए थी त ॿिया अहिड़ा कहिड़ा लुत्फ़ आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ में अचनि था। उन्हनि जे बारे में लेखक असांखे ॿुधायो आहे त निंड त थी इलाही बरकत, जीअं हवा ऐं पाणी जंहिंमां हर को जीव पियो सुख वठे ऐं चस्का चखे। पर ॿिया बि मज़ा आहिनि, माना निंड त कंहिंसां भेदभाव करे कान थी। जीव ते चाहे मिरुअ ते, हर इंसान ते, मिरुअ ते, सभिनी खे निंड अचे थी। उहा को बि भेदभाव कान थी करे। पर ॿिया बि मज़ा आहिनि, लुत्फ़ आहिनि जे जागृत अवस्था में जिस्म खे विंदराइनि था ऐं जान खे हरियो भरियो कनि था। उहे लुत्फ़ नाना प्रकारनि जा आहिनि। किन ते ख़र्च ऐं सीड़ापो थिए त के मुफ़्त मिलनि, किन जे लाइ इंसान पशुअ समान ज़लील थिए त के वरी अर्श ते रसाइनि, किन जे लाइ कूड़ ऐं दोलाप, ज़ुल्म ऐं ज़ोरी दरकार आहिनि त के अशराफ़त ऐं महाणपे सां ई प्राप्त थियनि। के लुत्फ़ पाण पतोड़ण मां पड़पनि त के पाण विसारण मां मिलनि। हीअ ज़िंदगी हिकु लुत्फ़ आहे, लीला आहे। कॾहिं जंग जो मैदान आहे त कॾहिं सिक जो आस्थान आहे। बालक अवस्था में त जीवत जो जोहर ऐं वॾो लुत्फ़ फ़क़ति टंगुनि ऐं ॿाहुनि हणण में ई ईंदो आहे। पर ॿारहाणी अवस्था मां मथे चढ़ियल मनुष्य लाइ ॿिए कंहिं ख़ासि कोटीअ जे लुत्फ़ जी घुर्ज अवसि थिए थी। किन खे लुत्फ़ काठियुनि वढण मां थो अचे त किन खे वाइड़नि वांगिया वांझाइण मां। किन खे लुत्फ़ थो अचे हिमालय पहाड़ ते चढ़ण ऐं बर्फ़ तां घिसकण मां त किन खे फ़क़ति हिकु ख़सीस बाल जे पुठियां डुकण मां। किन खे लुत्फ़ हसीननि जे नाज़ मां थो अचे त किन खे योग जे आसण मां। किन खे मज़ो महफ़िलुनि में क्लबुनि जे गोड़ गंबोड़ मां थो अचे त किन खे एकांत में ध्यान सां। किन खे मौज अचे थी राग जे मेठाज ऐं गवईअ जे साज़ मां त किन खे अंदर जे सांती के आवाज़ मां। किन खे शुगुल आहे शैल शिकार जो, मतिलबु जिन खे शौक़ु आहे, शुगुल माना शौक़ु आहे शैल शिकार जो, त किन खे चौदीवारीअ अंदरि बंदि थियण जो। किन खे चाह आहे ज्ञान ऐं विज्ञान जो त किन खे वॼ डाह नूस नूस जो। के मस्तीअ ऐं मदहोशीअ में गर्क आहिनि त के सर्द आहुनि ऐं ॻोड़नि मां तर आहिनि। मतिलबु त इंसान खे जे कम हाज जी बिल्कुलु घुर्ज आहे त विंदर ऐं लुत्फ़ जी बि अहिड़ी ई अहम ज़रूरत आहे। मतिलबु इहो लेखक असांखे ॿुधाए थो, जेकॾहिं इंसान खे कम जी घुर्ज आहे, 100 तरफ़ ॾींहं जा 8 कलाक अगरि 10 कलाक हू कमु करे थो त इन ई जी एवज़ उनखे विंदर बि खपे, इंजॉयमेंट बि खपे, जंहिंमें हू मज़ो माणे। न त सिर्फ़ु कम ई कमु अगरि हूंदो त उहो इंसान खे थकाए छॾींदो, उनखे थकु वधीक महसूसु थियणु लॻंदो। इन करे उनखे विंदर बि खपे जंहिंमां हू लुत्फ़ वठे, जंहिंमां उनखे आनंद अचे। त हर कंहिंजो लुत्फ़ माणण जो जेको तरीक़ो आहे उहो अलॻि अलॻि आहे। जंहिं हिनखे असांखे हिते ॿुधायईं त किन खे पथर कुटण मां मज़ो थो अचे, त किन खे लुत्फ़ अचे थो खसीस बाल जे पुठियां डुकण मां, त किन खे लुत्फ़ अचे थो नाज़ मां थो अचे, त किन खे अचे थो योग जे आसण। माना हर कंहिंजो जेको विंदर खे हासिलु करण जो तरीक़ो आहे उहो पंहिंजो पंहिंजो आहे। पर लेखक जे अनुसार हिकु अजीब लुत्फ़ आहे जंहिंमें ॿियनि घणनि लुत्फ़नि जूं सूरतूं ऐं सीरतूं मुयसरु आहिनि, माना उन में समायल आहिनि। उन ई लुत्फ़ में शराब जो नशो आहे ऐं हुस्न जे नाज़ वारी कशिश आहे। उन ई लुत्फ़ में मशगूली बि आहे त विंदर बि आहे। उन में बेदारी बि आहे त ख्वाब बि आहे।
उन्हीअ वसीले गौरी शंकर ऐं कैलाश जी ऊचाईअ ते परवास नसीब थो थिए त पाताल बि टुॿी हणिजे थो। उन्हीअ लुत्फ़ में महफ़िल जो मेड़ आहे त बयाबाननि जो एकांत सुञब आहे। उन्हीअ लुत्फ़ में सरोद साज़ आहे त अंतर्ध्यानी बि आहे। उन्हीअ लुत्फ़ में जीअ जी फ़रहत आहे त जान जी राहत बि आहे। उन्हीअ लुत्फ़ हूंदे भिखारी बि बादशाह आहे, कंगाल बि मालिक आहे, बदसूरत बि सुहिणो जवान थो लॻे, निसतो बि बलवान थो लॻे। निसतो माना जंहिंमें सत न हुजे, जंहिंमें शक्ति न हुजे, उहो बि बलवान थो लॻे, बुर्जुस्त थो लॻे, ताक़तवर थो लॻे। उन्हीअ लुत्फ़ हूंदे सदियूं ऐं जुग जो असां वटि बीहनि, वक़्त ऐं जाइ जी हद कान रहे। उन्हीअ लुत्फ़ जे करे हिंदी फिरंगी हिकु थियनि। उन्हीअ लुत्फ़ लाइ न तयारी खपे न पूॼा आरती, बराबरि आहे त निंड जहिड़ो लुकमो कोन्हे, माना निंड जहिड़ो मज़ो कोन्हे, मौत जहिड़ो मज़ो कोन्हे। पर दुनियावी लफ़्ज़नि में जे हिकु ख़ासि लज़ीज़ ऐं पाण बुलाईंदड़ विदराईंदड़ लुत्फ़ जी कंहिंखे सुध आहे त उन्हीअ शख़्स जी जंहिं लुत्फ़ वरितो आहे किताबनि जे करामती वर्कनि मां। केॾी न सुठो इन में ॿुधायो अथई त किताब जेके असां पढ़ूं था, जेके विद्यार्थी किताब पढ़नि था, उहे जेके वर्क असां वरायूं था, त उन्हनि किताबनि जे वर्कनि में केतिरियूं न ज्ञान भरियूं आध्यात्मिक रूहानियत जूं ॻाल्हियूं, ज़िंदगीअ सां वास्तो रखंदड़ वास्तविक ॻाल्हियूं ॾिनल आहिनि। त किन खे उन्हीअ मां बि मज़ो थो अचे त लेखक जे अनुसार मज़े जा जेके आहिनि रूप आहिनि, अलॻि अलॻि आहिनि। अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि कमनि करण सां लुत्फ़ हासिलु कनि था। पर हिकु जेको अजीब जेको लुत्फ़ आहे, हिकु जेको अजीब लुत्फ़ आहे, मतिलबु अजीब नमूने सां असांखे लुत्फ़ अचे थो, मज़ो अचे थो लेखक जे अनुसार, उहो आहे किताबनि पढ़ण सां, किताबनि जे वर्कनि वराइण सां। त किताबनि जा जेके वर्क आहिनि उहे असांखे तमामु घणो ज्ञान बख़्शनि था। इहा ॻाल्हि असांखे दिलि सां हुंडाइण